अस्सलाम वालेकुम या अली मदद जी सिंध जोरदार ताड़ियूं थी वञनि। जेको तव्हां मंज़र ॾिसी रहिया आहियो को ईद जो न आहे बल्कि ही सिंध जो सकाफ़त ॾियारो आहे। टोपे जरगड़ी जो ॾियारो मल्हाए पियो वञे कराची प्लेस क्लब जे साम्हूं जेको आहे ही सिंधियुनि माण्हुनि जो जेको सकाफ़त ॾियारे आहे सिंध जो उहो मल्हाए पियो वञे, जंहिंमें हज़ारे माण्हू लखनि माण्हू शिरकत कई आहे ऐं जुमड़ियूं पायूं हिक ॿिए खे मुबारकबाद ॾियनि पिया। हिकु दफ़ो तव्हां ॿुधंदा हलूं जंहिंमें सिंध जा वॾा नाले वारा फ़नकार दीबा सहर ऐं मारबल बि हिसो वरितो ऐं हिन खां अलावा दुआ बि हिसो वरितो ऐं सिंध जा नाले वारा फ़नकार बि खोड़ हिन प्रोग्राम में शामिलु थिया आहिनि। तव्हां ॾिसी रहिया मंज़र जेका ही मंज़र सिंध जी सकाफ़त ॾियारे जो मंज़र आहे, जंहिंमें हज़ारे लखनि माण्हू अची शिरकत कई ऐं जुमड़ियूं पाए हिक ॿिए खे मुबारकबाद ॾिनियूं आहिनि ऐं सिंध जो सकाफ़त ॾियारो मिलायो।